कोन छॾींदो साईं, कोन छॾींदो साईं, लुॾण अहिड़ीअ लोॾ ते टेड़ू लिखंदो साईं। सर्फ जो इश्तिहार आहे, फ़र्क़ु साफ़ ज़ाहिर आहे। कोन छॾींदो साईं, लुॾण अहिड़ीअ लोॾ ते टेड़ू लिखंदो साईं। रात कटीसी ईअं, रात कटीसी ईअं, लागी तो कटबो रहे पेर कड़िए के जीअं। कटीसी ईअं, लागी तो कटबो रहे पेर कड़िए के जीअं। आख़िरी टेड़ू, सोचां लोचां ईअं, सोचां लोचां ईअं, मतां सुॾको थी वञे टहक ॾियां बि त कीअं। अनीस अंसारी खे असां यादि कयो, संदसि पोयरनि उन्हनि खे यादि रखियो आहे, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं कराची शहर में हिन क़िस्म जूं महफ़िलूं अचणु घुरिजनि ऐं इन ते घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो। सां इन सिलसिले में असां ॻाल्हाईंदासीं। कुझु ॿियनि दोस्तनि सां बि असां ॻाल्हायो आहे त हिते महीने में घटि असां गॾिजूं पाण में ऐं मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम जेको आहे हिनखे कब्ज़े में करियूं ऐं हर 15 ते असां गॾिजूं ऐं उन में पंहिंजा शहर ॿुधायूं, पंहिंजा मसइला जेके आहिनि उहे बयानु करियूं। छो त तमामु ॾुखियनि मसइलनि में असां घिरजी विया आहियूं ऐं उन ॿोलीअ जो वॾे में वॾो मसइलो आहे जेके शाइर जेके आहिनि से हिन ॿोली खे बचाए सघनि था। सिंध सां जोग वाॻियो आहे, सिंध सां जोग वाॻियो आहे, सो सचो सोन साॻियो आहे। मठ उन में किथे मिलियल आहे ऐं इन लाइ कसवटी आहे। उहा तहरीर जा लिखियल आहे, उहा तहरीर जा छपियल आहे। हर लिखियल लेख रेखा हथ जी, हर लिखियल लेख रेखा हथ जी, हर छपियल लेख आहेरी आहे। रोइंदड़नि लाइ या ॾिसण जे लाइ, हर छपियल लेख आहेरी आहे। रोइंदड़नि लाइ या ॾिसण जे लाइ, सो त चेहरे ते मुनहसर आहे। तुंहिंजो थी वियो आहियां, मां जो तुंहिंजो थी वियो आहियां, मरंदे मरंदे जी वियो आहियां। घणो परे निकिरी वियो आहियां, हद लाहद उकरी वियो आहियां। जो बि वणे सो गह ठाहे, जो बि वणे सो गह ठाहे, सोन जियां पिघरी वियो आहियां। हिकिड़ीअ मुखड़ीअ खे छा चाहियोसीं, हिकिड़ीअ मुखड़ीअ खे छा चाहियोसीं, कंडनि सां अटकी वियो आहे। हिकिड़ीअ मुखड़ीअ खे छा चाहियोसीं, कंडनि सां अटकी वियो आहियां। मूंखे ख़ुशी थी चंद्र केसवानी पाबंद शाइरी ॿुधाई। घणो करे पाबंद शाइरी वारा नसरी शाइरी ॾा वेंदा आहिनि, ही नसरी शाइरी वारो पाबंद हिनखे इहा रखणु खपे पंहिंजी मश्क। गुज़िरियल सदी तोॾे ई जाना, तोॾे ई सिरकी वियो आहे। माण्हू छा आऊं माण्हूअ जे, माण्हू छा आऊं माण्हूअ जे पाछे खां छिरकी वियो।
आऊं माण्हूअ जे थी वियो आहियां। जग के अमृत आछण कारण ज़हर समूरो पी वियो आहियां। जग के अमृत आछण कारण ज़हर समूरो पी वियो आहियां। मेहंदीअ रतड़ो हथड़ो लातई, मेहंदीअ रतड़ो हथड़ो लातई, सबके रंग में रखिजी वियो आहियां। मेहंदीअ रतड़ो हथड़ो लातई, सबके रंग में रखिजी वियो आहियां। शब्द स्वरूप कविता में दिल बणजी धड़की वियो आहियां। शब्द रूप स्वरूप कविता में दिल बणजी धड़की वियो आहियां। प्यार करण खां पहिरीं ऐं पोइ, प्यार करण खां पहिरीं ऐं पोइ छा हो सही छा थी वियो। पहिरीं ऐं पोइ छा हो सही छा थी वियो आहियां। चंड सिज तारा ऐं धरती कीअं टिड़ी पखड़ी वियो आहियां। चंड सिज तारा ऐं धरती कीअं टिड़ी पखड़ी वियो आहियां। जिनखे सारियो सारियो सारियां, जिनखे सारियो सारियो सारियां, तिनखां विसरी वियो आहियां। जिनखे सारियो सारियो सारियां, तिनखां ई विसरी वियो आहियां। रुसण न परचाइण वारो को पाण रुसी परती वियो। रुसण न परचाइण वारो को पाण रुसण न परचाइण वारो को पाण रुसी परती वियो। ये शेर को विच में किथे लिखियो, पर आखिर में मूं सोचियो तव्हांखे आखिर में ॿुधायां। संदई छुड़ियल कारनि वारनि में, संदई छुड़ियल कारनि वारनि में चोखुंबो बदिजी वियो। संदई छुड़ियल कारनि वारनि में चोखुंबो बदिजी वियो।